नाज़िर मौसमियाती तब्दीली वारे खाते जी वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान चयो आहे त मुल्क में ॿोॾ सबबि 3 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान मां पाणी कढण लाइ रस्तो नाहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शीरी रहमान चयो आहे त ॿोॾ सबबि सॼे मुल्क में एमरजेंसी वारी सूरतहाल आहे। घणा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते खेमा लॻाइण लाइ ख़ुश्क ज़मीन ई नाहे। हिन वधीक चयो त मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान खे शदीद नुक़सान बर्दाश्त करणो पियो आहे। पाकिस्तान अकेले सर मौसमियाती तब्दीली खे ख़त्म नथो करे सघे। नाज़िर नवां हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त मौसमियाती तब्दीली वारे खाते जी वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान चयो आहे त मुल्क में ॿोॾ सबबि 3 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान मां पाणी कढण लाइ रस्तो नाहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शीरी रहमान चयो आहे त ॿोॾ सबबि सॼे मुल्क में एमरजेंसी वारी सूरतहाल आहे। घणा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते खेमा लॻाइण लाइ ख़ुश्क ज़मीन ई नाहे। हिन वधीक चयो आहे त मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान खे शदीद नुक़सान बर्दाश्त करणो पियो आहे। पाकिस्तान अकेले सर मौसमियाती तब्दीली खे ख़त्म नथो करे सघे।